तव्हांखे ख़बर आहे त अमन अमान असांजे ज़िले जो ख़ासि करे त तबाह लॻो पियो आहे। को बि अमन अमान हिते असां न आहे। असांजो उस्तादु पंहिंजे स्कूल रस्ते में वञे थो, मोटरसाइकिल फुरिजी थी वञे, मोबाइल फुरिजी थी वञे। ॿ टे असांजा उस्ताद जेके हिन वीचारा शहीद कया विया आहिनि। न कदे जेको हाणे ताज़ो असांजो उस्तादु राणो मलिक जेको आहे उहो शहीद कयो वियो। घर जे दर ते स्कूल आहे, उते घर जे दर ते उनखे जेको आहे क़तलु करे आहिनि। जेको आहे असां इहो मिनिस्टर साहिबु हुजे, CM साहिबु हुजे, ॿ टे दफ़ा इहे हड़तालां बि थियूं आहिनि, पर थिए कुझु बि नथो। जेको आहे असां SP साहिब सां बि असां ज़िले जे सदर जे अॻुवाणी सां असां मिलियासीं। जेको आहे पर ॻाल्हियूं त भलियूं हुयूं, पर अमन अमान साॻी जॻह ते आहे। जेको आहे असां इहो चऊं था त बाबा अमन अमान बहाल कयो वञे त उस्ताद सुठे नमूने पंहिंजे स्कूल ताईं पहुची सघे। बजट त असां तव्हां इहो सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई आहे। अर्बन जो जेको आहे ठीको आयो आहे पंहिंजो, मां सम्झां 3 अर्बन जो फर्नीचर जो ठीको आहे, जेको असांजे स्कूल में किथे बि का बेंच न मिली आहे। हिते 1500 स्कूल आहिनि। हा, ज़िले कश्मीर में न, ही पूरी सिंध जो अर्बन में, पर असांजे ज़िले में जे असां वटि 1500 स्कूल आहिनि, मेल फीमेल ऐं प्राइमरी तो जो सेकेंडरी स्कूल। को बि फर्नीचर न मिलियो आहे। किथे 1 बेंच मिली आहे, किथे 2 मिली आहे। हाणे बि तव्हां स्कूलनि जी हालत ॾिसंदव, असांजो स्कूल 1400 इनरोलमेंट आहे, का बि सहूलियत न आहे। हाणे कोई जो असांजो मिठाणी साहिबु DC हुयो, उन असांजो सोलर जो ठीको ॾिनो, जेको हाणे असां वटि कमु हले थो। पर असां वटि ख़ासि करे असांजे मेन प्राइमरी स्कूल 1400 इनरोलमेंट आहे, उते फर्नीचर जी बि खोट आहे। उन खां पोइ असांजे क्लासनि जी बि खोट आहे। जेके नाले मात्र ठीका था ॾिना वञनि ॿारड़ी में, उते को बि कमकार नथो थिए। असांजो मेन स्कूल आहे, हब आहे हिते असांजो स्कूल जेको आहे शहर जो, असांजे ज़िले जो हेडक्वाटर आहे। वॾे में वॾो प्राइमरी स्कूल आहे। उते घटि में घटि 8-10 कमरनि जी ज़रूरत आहे। असां 4-4, 5-5 उस्ताद हिकिड़े हिन में वेठा आहियूं। जेको शागिर्द असां साईं इनरोलमेंट 1400 आहे। जेको आहे 1400 इनरोलमेंट आहे। असां वटि जाइ न आहे त किथे पढ़ाइनि, विरंडनि में वेठा आहिनि। का बि पखे जी सहूलियत न आहे। हाणे कुझु न कुझु जेको असांखे DC साहिबु मिठाणी अॻियों हुयो, जेकी सहूलियत मिली आहे, पर हाणे विरंडनि में त पखा नथा लॻी सघनि। जेको आहे इन करे असांखे क्लास रूमनि जी ज़रूरत आहे, फर्नीचर जी ज़रूरत आहे। जेको कराची असां मर्कज़ सां जो हुकुम आहे, जेको आहे हितां असांजे तालकनि खां लेवल ताईं इहो हलियो। जेको आहे कारी पटनि खां शुरू थियो, तालके हेडक्वाटर, ज़िले हेडक्वाटरनि खां वठी करे हाणे मर्कज़ हुकुम 10 तारीख़ ते असांखे इहो हुकुम आहे त जेसि ताईं असांजा मुतालबा तस्लीम न कया वेंदा, इंशाअल्लाह ताला असां उते ई प्रेस क्लब ताईं रहंदासीं। असांजो मेन मसइलो आहे नवां नौजवान जेके 2008 खां अपॉइंटमेंट आहिनि अॼु ताईं, जेको आहे 2022-23 ताईं, उन्हनि वीचारनि खे इहा ख़बर न आहे त बाबा असांखे 14 त मिलियो, हाणे 15 कॾहिं मिलंदो, 16 कॾहिं मिलंदो। अॻ में इहो हूंदो त बाबा 9 साल खां पोइ 12 मिलंदो, असां वटि टाइम स्केल जे हिसाब सां हूंदो हो। जेको आहे पोइ 14 सालनि में असांखे 14 मिलंदो, 21 सालनि में असांखे 15 मिलंदो। टाइम स्केल असांजो मंज़ूरु थियल आहे, पर ॻाल्हि ई नवनि उस्तादनि जी का बि ख़बर न आहे त पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर छो न ठाहियो थो वञे, छो न ॾिनो थो वञे। उहो उस्ताद जो हक़ु आहे। असांजो पहिरियों इहो आहे जेको आहे सर्विस स्ट्रक्चर असांखे जेसि ताईं न ॾींदव असां न उथंदासीं। जेको आहे